आओ पंहिंजी तकरीर की शुरुआत हिन शेर सां कमसि। इंसान की अज़मत के मञूं था सो मञूं था, तहक़ीक़ धरती खां हली जो चंड वञूं था सो वञूं था, तहक़ीक़ जे मज़बूत मुतरके सां टिकोड़े वहमनि जा ठला कोट भञूं था सो भञूं था, वहमनि जा ठला कोट भञूं था सो भञूं था। सरजमीन सिंध लखी सालन का मुख्तलिफ मज़हबन, कल्चर, बांटे, फलसफे, बोली, तहजीब, वकार, ज़राअत, तालीम हुनर जी हालत की मां धरती रही है। सिंध सूबे की धरती है। हिते कंहिं किस्म जी नफ़रत, ॿियाई, दोखेदारी जी का गुंजाइश न आहे। हिन सूबे की सरजमीन ते खीर विकिणण खे असांजा आबा ॾाढा वॾो ॾोह ऐब सम्झींदा हुआ। जिते मज़हब जो तमामु इज़त ऐं एहतराम सां कयो वियो आहे। सरजमीन सिंध जी धरती आहे। हिते असांजा सूफी बुज़ुर्ग शाह लतीफ़ ऐं मदन वाणियो हिकु जाइ ते वेही प्यारे बाबू मां ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। सरजमीन सिंध कदम इंतहा पसंदी बुनियाद पस्ती के करे कबूल ना कयो। सिंध सोशल तरफा कौमी सूफी रवायतन के बदल जो बुनियाद असर असे सिंधी अज भी सूफी बुजुर्गन जो दिल सां एहतराम कयो था। सिंध दुनिया में सोशल ए बुजुर्गन के नाले सां सुञाती वञे थी। सिंध सोशल की धरती आहे। शल सिंधी सदाई शाद आबाद रखे। ए सिंधड़ी जिंदड़ी सुस्तन थी, ए सिंधड़ी जिंदड़ी सुस्तन थी, को तावन तोखे सहणो आ, जे तोखे दिल से पूजियो आ, सो जान सलामत आहे।